नाज़रीन वाही पांदी वेझो खीरथर जबल जी झोली में सिंध के नौजवान शाइर गुलज़ार सां सुरी सांझ मल्हाई वई आहे। अचो त इन्हनि शाइरनि ऐं अदीबनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू नौजवान शाइर गुलज़ार जे हवाले सां छा था ॿुधाइनि। गड़ाओ में हथी कड़की गजी वञजे त पोइ मञजे। सिंधी अदबी संगत शाख वाही पांदी पारां अॼु जेको ही खीरथर जी कच्छ में ऐं नए नरी जी हंज में ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र आहे ऐं सिंध जा मुख़्तलिफ़ शाइर कवि जेके हिते गॾु थिया आहिनि ऐं सिंध जे तमामु सुहिणे ऐं सुरीले शाइर गुलज़ार सां जेका रिहान रचाई वई आहे उन में असांखे ॾाढो मज़ो पियो अचे हिन ख़ूबसूरत मंज़र ते। अंगुरुनि ते ॻाइण जेतिरा सिंध में शाइर आहिनि जेके नज़्म खे लिखनि था ऐं नज़्म वारे घाटे खे क़ाइमु रखियूं था अचनि उन्हनि में मां सम्झां थो सिंध में जेकर नज़्म जो सरवाण आहे सो त अहमद सोलंकी आहे। हिन में को बि शक कोन्हे को। उनखां पोइ जेको सिलसिलो आहे जेका इंडलठ आहे नज़्म जी जेका सतरंगी उन सतनि रंगनि में जेकर मां शामिलु कयां त गुलज़ार बिल्कुलु शामिलु आहे। रब आहे रब न आहे इन ते पोइ अचूं था बुख आहे बुख न आहे अचो इन ते ॻाल्हायूं। माना हिकिड़ो अजीब हिकिड़ो मौज़ू आहे हुन में सॼे नज़्म में तमामु हिकिड़ो तवील नज़्म आहे। हिकिड़ो मुआशरती मुआशी जेका बेकसी आहे उन ते सॼो आहे त असां बुख बदहाली इंसान जंहिं करब मां जंहिं कैफ़ियत मां हिन समाज में पंहिंजी ज़िंदगी गारे थो अचो त असां उनखे जेको आहे सो ॾिसूं। जादू ज़िले में ॿिया बि नज़्म जा शाइर आहिनि जिन में जेकर मां मारूफ जमाली जो नालो न वठां थी या बि जाती आहे। मारूफ तमामु सुठो नज़्म लिखे थो पर गुलज़ार हिन वक़्तु जदीद नज़्म में जेको नालो आहे सो आला पाए जो नालो आहे। जो वाही पांदी शाख जे दोस्तनि जी वॾी महिनत आहे उन्हनि अहिड़ो प्रोग्राम कंडक्ट कयो आहे ऐं गुलज़ार सां अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे। हिन महिल असीं नए नरी जे तरे में वेठा आहियूं। हिकिड़े पासे जबलनि जी कतार आहे विच में पाणी आहे वरी ॿिए पासे जबलनि जी कतार आहे। सच पुछो दिलि लुभाईंदड़ मंज़र आहे। गुलज़ार आहे गुलज़ार जे लाइ ॻाल्हाइण जे लाइ ॾाढो खपे थो। तमामु हिकिड़ो फिलोसॉफिकल पोइट आहे। गुलज़ार जी हर सिट में वॾी गहराई आहे वॾी फिलोसॉफी आहे वॾो मंतक वॾो इल्मु वॾी दानाई आहे गुलज़ार में। ऐं गुलज़ार असां ख़ैरपुर नाथन शाह ऐं सॼी सिंध जे लाइ ख़ुदा जी तरफ़ खां अनमोल तोहफ़ो आहे। सिंध खे सिंध वासियुनि खे अञा घणो कुझु गुलज़ार ॾींदो असांजी इहा उमेद आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे साझा जी अमानतदार आहे ऐं उन अमानत खे खणी अॻिते हली रही आहे। अॼोको ही प्रोग्राम ऐं रूबरू इन्हनि मंज़रनि जे विच में ऐं हिन पहाड़नि जे विच में हिन झरननि जे विच में हिननि ॿूटनि ऐं वणनि ऐं रोहिड़नि जे विच में जेको सिंधी अदबी संगत शाख वाही पांधीअ जेको प्रोग्राम रचायो आहे उहो वॾी साराह जोॻो अमल आहे। अॼोको प्रोग्राम ख़ुशूसी तौर ते असांजे नौजवान शाइर ऐं ख़ुशूसी तौर ते 1990 खां पोइ जेका सिंधी अदबी सिंध में जेका तख़लीक़ी शाइरीअ जो जेको दौरु शुरू थियो आहे गुलज़ार सिंध जो भागवंत शाइर आहे त उन पंहिंजे शाइरी जे ज़रिए हिकु नए आवाज़ जो वाधारो कयो आहे। हिन जो लहजो हिन जो डिक्शन गुलज़ार जे शेर जी तरतीब शेर सां तरतीब सां गॾु तक़सीम उहा उनजी अलॻि आहे। उहा उनजो ई पंहिंजो भाग ऐं पंहिंजो नसीबु आहे त गुलज़ार पंहिंजे शाइरीअ जो मुंहुं मुहांडो पंहिंजो खणी आयो आहे जेको हिन सॼी शाइरीअ जे
जेका असांजी जदीद शाइरी आहे उन में अलॻि हिकिड़ो रुख रखे थी। दोस्तनि कयो आहे उनजो जेको हुननि मूंखे मुहबत ॾिनी आहे उनजा मां नथो थोरा लाहे सघां। हुननि मूंखे हिकिड़ी हाणे गाइड लाइन मूंखे इंशाअल्लाह ताला अॻिते मिलंदी हिन प्रोग्राम खां बाद में। उन में मूं जेका शाइरी शुरू कई आहे 1993 में कई, मुंहिंजी इस्लाह जेका थी उहा सिंधी अदबी संगत शाख खैरपुर नाथन शाह जे हवाले सां थी। उन में मारू जमाली उन शाख में ज़ुल्फ़कार गाॾी ऐं उन्हनि सां गॾु जेके दोस्त हुया उन्हनि मुंहिंजी भरपूर इस्लाह कई। असां ॿाहिरि पेर फैलायो, कुझु मुतालियो कयोसीं। मुताले में असांजे आॾो शेख हयाज़ जहिड़ो वॾो शाइर, भेटाई साहिब जहिड़ो वॾो शाइर, इहे असांजी सिंधी अदब में आहिनि। त ईअं सम्झो त ॼण असांजा रहबर आहिनि उहे, ॼण असांजा उहे शाइर जेके आहिनि उहे असांजा ॼण असांखे हिकिड़ी राह ॾेखारनि था। ऐं उहे पंहिंजो त मां बि उन ई शाइरनि जो वॾनि शाइरनि जो मुतालियो करे ऐं उन में हिकिड़ी पंहिंजी नंढड़ी हिकिड़ी हल्कड़ी वाट ठाही। ऐं तव्हां इहा दुआ कयो त मां उन हिकिड़े जेके हल्कड़ियूं रेखाऊं आहिनि लीका कया आहिनि त उनखे मां अॻिते वठी ऐं हिकु भरपूर नमूने सां उन में बहिरो वठी सघां ऐं उन में हिकिड़े पहचान पंहिंजी ठाहे सघां। गुलज़ार सिंधी शाइर जो तमामु वॾो नालो आहे। हिकिड़ो गुलज़ार भारत में आहे, हीअ उन ई पाए जो शाइर आहे। हीअ असांजो सुभाग आहे सिंध धरती जो तमामु वॾो शाइर आहे। बदकिस्मती सां असांजे शाइरनि खे उहा मञता नथी मिले वक़्त ते। त असांजो मक़सदु इहो हिन जाइ ते प्रोग्राम करण जो त गुलज़ार सिंधी ॿोली जो एॾो वॾो नालो आहे ऐं उनखे उहो जहिड़े मान नथो मिले। असां कोशिशि कया आहे त हुनखे नंढिड़ो मान ॾियण जी असां कोशिशि कयूं। हिते जबलनि जी ख़ूबसूरती में ऐं जेके पाणी जा चश्मा वहनि था उन ख़ूबसूरती में असांजो प्रोग्राम रखणु हिकु त सिंध जे अदीबनि खे गॾु करणु आहे त जीअं हिकिड़ी काछे जी जेका फितरती जेको काथे जो हुसन आहे उहो बि उहे ॾिसी वठनि। ऐं सिंधी ॿोली जो जेको तमामु सुहिणो शाइर आहे असां हुनखे इहो उन करे बि हिते मान ॾिनो आहे त जीअं उहो महसूसु करे ऐं असांजा ॿिया काफ़ी दोस्त अदीब महसूसु कनि त काछे वासी जेके आहिनि पंहिंजे शाइरनि खे मान ॾेई सघे। गुलज़ार जो नालो जॾहिं ज़हन ते अचे थो त मां चवंदो आहियां त नाले जो 40 हिसो तबियत ते लॻंदो आहे। हिकिड़ो त गुलज़ार आहे उर्दू जो शाइर जेको नंढियुनि नंढियुनि शयुनि ते नंढियुनि ख़्वाहिशुनि ते शेर लिखे थो ऐं उन फिल्मूं बि ठहियल आहिनि, डायरेक्टर बि रहियो आहे, राइटर बि रहियो आहे। उहो गुलज़ार ज़हन में अचे थो त ॿियो गुलज़ार असांजो गुलज़ार सियाल। गुलज़ार सियाल हिकिड़ो सियासी शऊर रखंदड़ शाइर जंहिं इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ु दहशत गर्दी जे ख़िलाफ़ु हिकिड़ी अहिड़ी शाइरी कई आहे हिनखे नौजवान पसंदि कनि था ऐं नक़ाद बि हिन जी शाइरीअ खे तमामु घणो पसंदि कनि था। सिंधियत बि संगत पंहिंजे पूरे वस ऐं वितार सिंधी ॿोली ऐं सिंधी समाज जो केस भरपूर नमूने सां विढ़ी रही आहे। उन नमूने सां सिंधियत बि संगत शाख वाही पांदी हिन खीरथर जबलनि जे पहाड़नि में हिते जेको सिंधी ॿोलीअ जे नामवर शाइर गुलज़ार सां रिहाण रचाई आहे। इहा हिन ॻाल्हि जो सबूत आहे त असां पंहिंजी धरती ऐं मादरे वतन ऐं ॿोली ऐं लोलीअ तां कॾहिं बि हथु नथा खणूं। असां गुलज़ार सियाल जी शाइरी तमामु अहम ऐं ख़ासि तौर नज़म हुनजे शाइरी में हिकिड़े क़िस्म जी बग़ावत आहे ऐं पंहिंजे समाज जो भरपूर अकासी आहे। मां इहे लफ़्ज़ चवंदुसि त सिंधियत बि संगत तमामु पूरी सिंध मां पंहिंजी ॿोली जो केस विढ़ी रही आहे। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो जो तव्हां सिंधियत बि संगत जे प्रोग्राम खे कवरेज ॾेई रहिया आहियो ऐं सिंध धरतीअ जे हिन विशाल पहाड़नि ते उहे पहाड़ जेके असांजी ॿोलीअ जा रखवाल बि आहिनि, असांजी धरती जा रखवाल बि आहिनि ऐं असांजूं सरहदूं बि आहिनि, उन्हनि पहाड़नि जा माण्हू आहियो तव्हांखे सलाम आहे। नाज़रीन तव्हां लेखकनि अदीबनि ऐं शाइरनि खे ॿुधो। इन्हनि जो चवणु हो त गुलज़ार आला पई जो हिकु ख़ूबसूरत शाइर आहे ऐं हीअ जेका सिंधी अदबी शाख वाई पांदी पारां कीरथर जबल जी झोली में हिन जी सांझ मल्हाई वई आहे। इहा हिकु सुठी रिवायत आहे ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हर हंधि थियणु खपनि। कैमरामैन साहिब लतीफ़ सां गॾु एहसान बिरामनी, सिंधी न्यूज़ वाई पांदी।